कॉलेज से मुझो जज्बाती लगाव भले मैं आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज जो प्रिंसिपल हुआ पर भी अज जैसे इतने इन पेंडाल में हेतरे वक्त का आयुसि ता यकीन कयो ये महसूस थो जी सालन का पाँचे घर अचबो घर जो साफ ए माहौल मिलंदो दोस्त जैसे उठी अचे मिलिया भागुर पातम तो मुझे ये महसूस थे तो मैं घर में आयो भिटाई के हवाले से तकरीब असांजे इन कॉलेज के सरवाण हरदिल अज़ीज़ अड़ी शख्सियत जे चेहरे ते हाणे भी ॾिसंदो तो मुर्कई हूंदी आहे। सो अल्ताफ अबरे साहब के मां दिली बधाई पेश कयां थो तो हुन हेॾो शानदार जश्न लतीफ़ मुनक़िद कयो आहे ऐं हिन डिग्री कॉलेज जा जेके शागिर्द आहिनि खोड़ सारा शागिर्द हेॾे मां जॾहिं आयुसि त मूंसां मिलिया ॾाढो प्यार मां मोहबत मां तो उहे शागिर्द आहिनि जिन ते असां फ़ख्र महसूस कयूं था। डिग्री कॉलेज जा शागिर्द उहे आहिनि असांजा ऐं हिन कॉलेज जी हिन स्टेज खे तमाम वॾो क्रेडिट है। इतने तमाम वॾी नाले वाली शख्सियतूं इन स्टेज तां तकरीरूं करे ऐं पंहिंजे कैरियर की शुरुआत कई अथऊं जिन जा आवाज़ न सिर्फ सिंध असेंबली पर क़ौमी असेंबली ऐं दुनिया के ॿियनि केतिरनि ई वॾनि इदारनि में भी गूंजनि था। सो इन जे करे ही डिग्री कॉलेज जेका है तमाम वॾी तारीख़ रखंदड़ आहे, तारीख़ी इदारो आहे। इन जे करे हिन तारीख़ी इदारे में हेॾो ख़ूबसूरत जश्न लतीफ़ मुनक़िद कराइण ते मां को करिकुलर कमेटी के चेयरमैन इम्तियाज़ शाह साहब ऐं उनकी समूरी सथ ऐं साईं प्रोफेसर अल्ताफ अबरे साहब इन कॉलेज के प्रिंसिपल के दिली वाधायूं पेश कयां थो। जेकॾहिं वाधायूं तव्हां भी पेश कयो था तो ज़ोरदार ताड़ियूं वॼाए ॿुधायो। शाह लतीफ़ असांजी सुञाणप जो तमामु वॾो हवालो। हिन पासे जॾहिं ॾिसूं था तो असांखे मोहन जो दड़ो नज़र अचे थो ऐं हिन पासे ॾिसूं था तो असांखे शाह लतीफ़ भिटाई नज़र अचे थो ऐं सिंधु दरिया। ये टे शयूं उहे शयूं आहिनि जिन ते असां फ़ख्र कयूं था। इहे शयूं असांजे लाइ फ़ख्र जो बाइस आहे। सिंधु नदीअ जो पाणी असांजे जिस्म में असांजे रगनि में हले थो ऐं शाह लतीफ़ भिटाई असांजे लाइ हिन इलाइक़े जे लाइ तमामु वॾो मौजो आहे। मां मुख़्तसिर थो ॻाल्हायां, घणियूं ॻाल्हियूं न कबियूं पर शाह लतीफ़ भिटाई छो अज़ीम आहे, छो अहम आहे, छो ख़ासि आहे। असां इन जे करे भिटाई साहब खे अज़ीम था चऊं तो वो सैयद आहे। अहिड़ा सैयद खोड़ सारा आहिनि, ॿिया बि पीर आहे जेको असांखे धीअ पुट ॾे, अहिड़ा बि ॿिया खोड़ आहिनि। शाह लतीफ़ भिटाई पंहिंजे दौर जो इनकलाबी आहे। पंहिंजे दौर जे मुरब जा जेके रिवायतूं हुयूं उन्हनि सां बग़ावत कंदड़ माण्हू आहे। मैडम बेत पड़ी वही अख उल्टी घार वहाँ उबतो आमसी रोक वहे लावारो ऊंचो उबार मछा रोज निहार पुर पुठियो प्रिय के। भिटाई साहब असां के पैगाम छातो दे, असां के समझाइण छातो चाहे। तहां अचो त असां भिटाई सां सिर्फ अकीदत जी हद खां अॻिते वधूं। सिर्फ शाह लतीफ़ किरियाना मिर्चेंट ऐं क्लॉथ हाउस नालो रखण सां भिटाई सां मोहब्बत जो इज़हार नथा करे सघूं। इहा भी चङी ॻाल्हि आहे, इहा भी चङी ॻाल्हि आहे पर भिटाई चयो छा आहे, भिटाई जो पैगाम छा आहे। भिटाई के पैगाम में जेकॾहिं सम्झंदासीं बाबा असां वटि अक्सर नौजवान शागिर्द ख़ासि तौर ते चवंदा आहिनि त साईं असांखे शाह लतीफ़ जी ॿोली सम्झ में नथी अचे। पोणा 300 साल अॻिले वारी सिंधी ॿोली यकीनन ॾुखी आहे पर बाबा तव्हां जेकॾहिं फिज़िक्स पढ़ो न त तव्हांखे सम्झ में कोन ईंदी, केमिस्ट्री पढ़ो न त तव्हांखे सम्झ में कोन ईंदी। इहे जेके ॿिया हिते असां कॉलेज स्कूलनि में सब्जेक्ट पढ़ूं नथा त असांखे सम्झ में कोन था अचनि। भिटाई के असां पढ़ूं किथे था, भिटाई के असां टाइम किथे था ॾियूं। जेकॾहिं शाह लतीफ़ भिटाई के असां टाइम ॾींदासीं, वक़्तु ॾींदासीं त उहो असांजे रूह जो इलाज कंदो। छो त उहो असांजो मुर्शिद इन आम सेंस में नाहे, उहो असांजो रूहानी मुर्शिद आहे जेको असांजे मसइलनि खे सम्झे थो। शाह लतीफ़ भिटाई के असां हर दौर जो शाइर छो था चऊं, इन जे करे त हुन अॼोके दौर जी बि तर्जुमानी कई आहे। अॼु जेके मामला मसइला असां फेस करे रहिया आहियूं उहे पोणा 300 साल अॻु में शाह लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरी में चई वियो आहे। इन खां वधीक ॿियो कहिड़ो इनकलाबी हूंदो जे पोणा 300 साल अॻु में सुणीअ जहिड़ो सुर लिखियो। साड़ मुंहिंजी सनतियूं जे ॾिसो सभो ई त सुम्हो की न सुख थी पासो भर ॾे मुंहां अॻोई जहिड़ो सभु खड़ा खड़े। इहो शाह लतीफ़ भिटाई जंहिं असांखे इहो पैगाम ॾिनो ससुई जितोजहद आलो टकर टर मतां रोह हथियूं थी। उहो भिटाई जंहिं चयो त उठ बेरी कोठार वेरी वेरी थियणु देर पंजो वेरी वाह थियो जंहिं ढकिया पूम पेर छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर
वाहिरे जी बेर चुलू कया छपरे। ये सब तो चैलेंजेस हुजनि, औरत हुजे, पेरे उघाड़ी हुजे, ऐं को भी हुआ हिम्मत न हारे। तहां असा के इन का वडा मसला कोनन के ससुईअ जो सुर मुकम्मिल तौर ते जिदोजहद जो सुर आहे, असा के हिम्मत ॾियण जो सुर आहे। औरत थी शायरी करण वोए वोए कंदी वक्त मता वोए विसारी, रंदन मथे रत हार तपसी हो तके कंदी वक्त औरत थी। भिटाई साहब जेकी औरत के अहमियत ॾिनी आहे, जेतिरी औरत के इज्जत ॾिनी आहे, उन जो सतई सूरमियूं तव्हां ॾिसो, उहे तालिब मतलूब न आहिनि। ससुई पुनो जे कढ वई आहे। मारवी भी जॾहिं उमर वटि क़ैद आहे तो पंहिंजे माण्हुनि खे थी यादि करे। औरत जेका असांजे समाज में बज़ाहिर कमज़ोर आहे, शाबाश, कीअं औरतूं छोकिरियूं त ताड़ी वॼायो घटि में घटि, जेका बज़ाहिर कमज़ोर आहे, पर भिठाई साहब उन औरत खे अलामत बणायो आहे ताक़त जी। मर्द त ताक़तवर उहो ई आहे, पर औरत खे अलामत बणायो थी ताक़त जी। ससुईअ जे रूप में हुजे जेकॾहिं सिंध जी न्याणी, सिंध जी औरत, त उहा इहा जिदोजहद करे, उहा हिमत न हारे। जेकॾहिं मारवी जी सूरत में हुजे त उहा पंहिंजी इज़त ऐं लॼ जेका आहे उनखे न विकिणे कंहिं बि मखमलनि ते, सोननि ते ऐं महलनि ते। इहे सभु सुर जेके बि तव्हां भिटाई साहब जा ॾिसो था, इहे सभु अलामतूं आहिनि। थी सघे थो बासिउल्लाह ससुई एॾी बहादुर, एॾी निडर न पियो हुजे, पर भिटाई साहब किरदार तख़लीक़ कया आहिनि। उन्हनि किरदारनि में जेका क्राफ्टिंग कई आहे, जेका शाइरी आहे, उहा का आम शाइरी कोन्हे, का तुकबंदी वारी। उन में फ़लसफ़ो आहे, उन में पैगाम आहे। हिन दौर जूं जेके बि चैलेंजिस आहिनि उहे तव्हां सभु ॾिसो। भिटाई असांजो रहनुमा आहे, असांजो रहबर आहे। छो था चऊं? छो त जॾहिं असां उनजी शाइरी पढ़ूं था, ॾिसूं था त इन्हनि किरदारनि कहिड़नि कहिड़नि मसइलनि सां फेस कयो आहे, त पोइ असांखे वॾा वॾा मसइला कोन्हनि। इन जे करे भिटाई साहब जी शाइरी ॾिसो, मोहबत जी ॻाल्हि करे थो। मोहबत पाए मन में रंडा रोड़िया अचनि। जेकॾहिं मोहबत तव्हां रखी मन में कमु कयो था, चए थो तन जो सराफन अणतुर लॻायो, पर मदी रखी मन में सनो कपियो जन, तन जो सराफन दुको ई दाख़िल न कयो। तव्हां ॾिसो भिटाई साहब असांखे पैगाम केॾो ख़ूबसूरत थो ॾे। असां सभु पढ़ंदा आहियूं बेद, जेॾो तुंहिंजो नाम बाज ओॼाई ॾींदा, रीअ थंभे रीअ थूणीअ, तूं छपर तूं छां, उॼाड़ो कहां ऐं तोखे माल सभु का। केॾी जामे दुआ आहे। हिकिड़ी इन ई सिलसिले जी ॿी दुआ, ख़ुशहाली। इन खां वधीक तव्हां ॾिसो चइनि सिटुनि में असां छा छा घुरंदासीं? ख़ुशहाली जी अलामत। अंगण ताज़ी, ॿाहिरि कुंडियूं, पखा पट सुहन। अंगण ते ताज़ी घोड़ो हुजे, घोड़े जो आला तरीन नस्ल, हिन दौर जी लैंड क्रूज़र। ॿाहिरि कुंडियूं महन जो आला तरीन क़िस्म। ख़ुशहाली हुजे, पखा पट सुहन ऐं वॾा वॾा बंगला बि हुजनि। पोइ छा थो चए थो सुरही सेज बि हुजे, पासे पिरी बि हुजनि। सुरही सेज पासे पिरी मर पिया मींहं वसनि। अञा इहो बि न, पोइ चए थो असां ऐं पिरियूं शर्मून बराबरि आहियूं। सॼी ज़िंदगी शाद भिटाई ते ॻाल्हाइणो हुजे, प्रोग्राम ख़तमु थियण वारो हुजे, स्पीकर खोड़ सारा हुजनि, पोइ घणो ॻाल्हाइण बि कोन थो ठहे। इन जे करे आख़िरी सिर्फ़ु बेद भिटाई साहब जो पढ़ी मां तव्हां खां इजाज़त वठंदुसि। दिलि ॾाढी थी चए ॻाल्हाइण लाइ। साईं, सॼी दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो त कोई बि कंहिंखे पंहिंजे दुश्मन खे जीअण जी दुआ न ॾींदो आहे। भिटाई इनकलाबी शाइर पंहिंजे दौर जो, चए थो अलाह खर जीअनि, मुंहिंजा दुश्मन जीअनि, जेके मूंखां नफ़रत था कनि, हिकारत था कनि, बुग़्ज़ था कनि, हसद था कनि। अलाह खर जीअनि, मदी जनी मन में, असां ऐं पिरियुनि जूं उमीदूं बसनि, तंहिंखां पोइ मरनि सड़ी वञे सूरत।